अॼु शहीद अलामा डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो क़तल केस जी ॿुधणी इंसदाद दहशतगर्दी अदालत सिखर सेंटर जेल में रखियल हुई, लेकिन हस्ब साबिक़ क़ातिल फ़रीक़ जा वकील अॼु पेश कोन थिया ऐं जवाबदारनि खे बि पेश कोन कयो वियो। इन जे करे अॻिली 22 अगस्त ताईं तारीख़ रखी वई आहे। अॼु तक़रीबन 1 साल मुकमल थियण वारो आहे। 11 महीना कंप्लीट थी चुका आहिनि, 12हों महीनो शुरू थियो आहे त हिननि 11 महीननि में हिकिड़े लफ़्ज़ जी बि हियरिंग नाहे थी, हिकिड़ो गवाह बि न हली सघियो आहे। प्राइवेट सेक्टर जा तक़रीबन गवाह मुकमल थी चुका आहिनि। सरकारी सेक्टर जा IO, ASI, पुलिस वारा इहे उन्हनि जा बयानात थियणा आहिनि, लेकिन 6 साल जो अरसो गुज़रण जे बावजूदु अदालत ते एतमाद करण जे बावजूदु ख़ातिर ख़्वाह मोट कोन मिली रही आहे ऐं इंतहाई केस सुस्त रवी जो शिकार आहे। असां उन जे बावजूदु अदालत ते एतमाद कयूं था, अदालत खां इंसाफ़ जी उमेद रखूं था। मां दरख़्वास्त कयां थो त फौरी तौर ते इन हाई प्रोफाइल केस जो ट्रायल हलायो वञे ऐं फौरी तौर ते असांखे इंसाफ़ फ़राहम कयो।